सॼे सिंध जे ॾही मुहर्रम हराम आहे। उनजे हवाले सां असां चंबड़ तहसील में ॾही मुहर्रम हराम जेका असां हिते थी रही आहे। हींअर आउं चंबड़ जे संजय चांग रोड ते मौजूदु आहे, जिते तव्हां ॾिसो था सिक्योरिटी तमामु सख़्तु आहे ऐं पुलिस जेके एहलकार आहिनि सेफ चौकस रखिया आहिनि। हिते 9 ख़वानी हली रही आहे ऐं हिन वक़्तु तहसील चंबड़ जा 25 खां 30 जेके काफ़िला जेके हिते पहुची विया आहिनि, जेके हिते 9 ख़वानी पढ़ी रहिया आहिनि, जेके 4 बजे खां पोइ उहा 9 ख़वानी पढ़ी खां पोइ जेको अलाम जेको ख़िताब कंदो। हिन वक़्तु DSP 2 DSP आहिनि, 3 जेके SHO आहिनि ऐं 95 जेको एहलकार आहिनि ऐं CI जो आहिनि ऐं ॿिया कुझु ऑफिसर आहिनि, रेंजर्स जा ऑफिसर जेके मजलिस थींदी में अची वेंदा आहिनि। सिक्योरिटी इंतज़ाम बिल्कुलु ज़बरदस्त कयो आहे ऐं तव्हां कैमरे सां ॾिसी सघो था त पुलिस हिन वक़्तु मथे चौकनि ते छितनि ते पंहिंजो सिक्योरिटी बिल्कुलु फर्ज़ जेको संजाम ॾे हाई अलर्ट थी रही आहे ऐं पंहिंजो फर्ज़ जेको संजाम ॾे रही आहे। ऐं हीउ जेको काफ़िलो जेको 4 बजे खां रवाना दवा थी मर्कज़ अंजुमन हैदरत ते थींदो, जिते सीना रंजन सां मातम करे ऐं पोइ हुते जेको नाइब थी वेंदो। जी।